सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख सिंधी भाउरनि भेनरुनि दोस्ताने साथियुनि सां मुख़ातिबु आहियां। मुंहिंजे तरफ़ां अवां सभिनी खे सलाम हुजे। आउं ॿीहर साॻी ॻाल्हि कंदुसि, साॻी गुज़ारिश कंदुसि त जिन दोस्तनि चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उहे सब्सक्राइब कनि, पंहिंजनि दोस्तनि सां शेयर कनि, वीडियोज़ खे मुकमिल वॉच कनि, लाइक कनि, त जीअं सिंध जी तारीख़ बाबति पंहिंजो ही सिलसिलो वधि खां वधि माण्हुनि ताईं पहुची सघे। सिंध में तमामु घणियूं अहम तहरीकूं हलियूं आहिनि। सिंध तारीख़ जे मुख़्तलिफ़ दौरनि में पंहिंजो वजूद बरक़रार रखण लाइ, पंहिंजी ॿोली, सक़ाफ़त, तहज़ीब जे दिफ़ा लाइ, बचाव लाइ वॾी वेढ़ांत कई आहे। रुॻो सिंध न पर सभिनी क़ौमुनि कई आहे। दुनिया जे ॿिन्ही क़ौमुनि पंहिंजी आज़ादी बरक़रार रखण लाइ वेड़ कई आहे। अहिड़ी का बि दुनिया में क़ौम कान्हे, मुल्क, वतन या ख़ितो न आहे जेको ग़ुलाम न थियो हुजे ऐं हुन खां पोइ हुन आज़ादीअ लाइ जदोजहद न कई हुजे। क़ौमुनि ते ॾुखिया वक़्त बि ईंदा आहिनि। क़ौमूं सुजाॻ थी उन्हनि खे मुंहुं ॾींदियूं आहिनि, मुतहद थी उन्हनि खे मुंहुं ॾींदियूं आहिनि। सिंध बि हर दौर में, सिंध जा पुट हर दौर में पंहिंजे वतन ऐं ॿोली लाइ विड़िया आहिनि, जदोजहद कई आहे। काफ़ी माण्हुनि वन्युंट जो नालो त ॿुधो हूंदो, पर अॼु जो ख़ासि करे जेको नौजवान नस्ल आहे उनखे ख़बर न आहे त वन्युंट छा हुई, उन ख़िलाफ़ तहरीक छो हली, वन्युंट छो लागू कई वई हिन मुल्क में, पाकिस्तान में। जॾहिं गॾियल पाकिस्तान हुयो, ओलह ओभर ॾेई गॾु हुया, उन वक़्तु ओलह वारे हिसे जे चइनि क़ौमुनि या सूबनि खे मिलाए हिकु यूनिट करार। छो ईअं छो कयो, उनजो सबबु कहिड़ा हुया, पाण अॼु उन ते ॻाल्हाईंदासीं। वन्युंट ट्रोड़ तहरीक, वन्युंट ख़िलाफ़ सिंध कहिड़ी जदोजहद कई, कहिड़ी तहरीक हली। हाणे पाकिस्तानी जेका हुक्मरान धुर आहे, हमेशह खां पंहिंजे तबक़ाती मफ़ादनि खे बचाइण लाइ ऐं अवामी एहतिजाज खे रोकण लाइ मुल्क मथां बदतरीन क़िस्म जी आमरियत मड़ींदी आई आहे। ख़ासि करे नंढनि सूबनि जे पीड़ियल ऐं पोइते पियल पर ज़हनी तरह अॻिते वधियल अवाम जी सुजाॻी, संदन एके ऐं इतिहाद ऐं पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ जंग, रुजत परस्त हुक्मरान तबिके जी निंड हराम करे छॾी आहे। इन करे रुजत पसंद तबिका ऐं उन्हनि जा साथारी वॾे सूबे ऐं हिकु मख़सूस क़िस्म जी अक़लियत जा मुफ़ाद सलामत रखण ऐं खेनि नंढनि सूबनि जो खुले नमूने इस्तिहसाल ऐं फुरलुट करण जे लाइ क़ानूनी जवाज़ ॻोल्हींदा रहिया आहिनि। आइनी, क़ानूनी टिको पंजो कनि, जुगाड़ कनि। हाणे हिननि नंढनि सूबनि जे इस्तिहसाल खे वधीक हमगीर करण लाइ ज़रूरी सम्झो त सूबनि जा सभु इख्तियार पाण वटि हथीका करे, उन्हनि जी मुआशत ते कंट्रोल करे, मुल्क में इंतज़ामी तरह मज़बूत मर्कज़ क़ाइमु कयो वञे ऐं ॾंडे जे ज़ोर ते नंढियुनि क़ौमुनि खे पंहिंजूं बेठूं सम्झी उते बदतरीन क़िस्म जी आमरियत मड़ी वञे, जीअं नंढनि सूबनि ऐं ख़ासि करे ओभर पाकिस्तान में एहतिजाज न वधी सघे। ऐं इन ई मक़सद लाइ, माना ओभर पाकिस्तान खे काउंटर करण लाइ ओलह पाकिस्तान में वन्युंट वारो टिकसाट कयो वियो। हाणे इन मक़सद लाइ हुक्मरान धुर 1954 में ओलह पाकिस्तान जे चइनी सूबनि खे मिलाए हिकु सूबो
क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो, जंहिंखे वन यूनिट जो नालो ॾिनो, माना हिकिड़ो होॾां यूनिट, उहो हिकु सूबो हो, ऐं हेॾां वरी 4 सूबनि खे गॾे हिकु सूबो करार ॾिनो पियो। इन मां हुक्मरान धुर खे हिकु फ़ाइदो इहो थियो जो ओलह पाकिस्तान में समूरा सूबा मरकज़ी इंतज़ामिया जे कंट्रोल हेठि अची विया ऐं खेनि दॿाइण ऐं संदनि फुलुट करणु आसान थी पई। ॿियो त ओलह ऐं ओभर पाकिस्तान हिकु जहिड़े यूनिटनि में विरहाए, ओलह ऐं ओभर पाकिस्तान खे हिकु जहिड़नि यूनिटनि में विरहाए ओभर पाकिस्तान जी अददी अक्सरियत खे ख़तमु करणु ऐं उतां जी जमहूरी ऐं अवामी हलचल खे कुचलण लाइ जवाज़ पैदा कयो वियो। छाजे करे जो ओभर पाकिस्तान वारा बंगाली अक्सरियत में हुया, असां सभु 4 ई सूबा गॾिजूं पिया, पोइ बि हुननि जो मुक़ाबिलो न पिया करे सघूं। पर पोइ हिननि चयो जेकॾहिं इहे सूबा हितां वारा बि जेके इस्तिसाल जो शिकार आहिनि, उन मां 1 या 2 या 3 सूबा जेकॾहिं बंगालियुनि जो साथ ॾियनि था, ओभर पाकिस्तान जो साथ ॾियनि था, त इहा फुरलट वारो निज़ाम हली न सघंदो। इन करे हिननि वन यूनिट लागू कई। हाणे इन सां हुक्मरान धुर वन यूनिट क़ाइमु करे नंढनि सूबनि जे धार क़ौमी वजूद, वरी मां तव्हांखे ॿुधायां त हुक्मरान धुर वन यूनिट क़ाइमु करे नंढनि सूबनि जे धार क़ौमी वजूद, सियासी ऐं इक़्तिसादी जेके मुफ़ादा ख़तमु करे मुस्लिम क़ौम जे बुनियाद ते उन्हनि खे वॾे सूबे ऐं ॿाहिरां आयलनि जे इस्तिसाल लाइ खुलियो छॾे ॾिनो। ख़ासि करे सिंध जी वतनी हैसियत ख़तमु करे उते ॿाहिरियां माण्हू आबाद करे सिंधियुनि खे अक़िलत में आणणु शुरू कयो। माना वन यूनिट वारे दौर में सिंधियुनि खे अक़िलत में आणण लाइ वॾे पैमाने ते साज़िशूं सिटियूं वयूं ऐं वॾियूं कोशिशूं कयूं वयूं। सिंध जे वरी बैराजनि जूं ज़मीनूं, हितां जूं नौकरियूं, कारखाना वन यूनिट सभु पंहिंजे हथ में हथवस करे उन्हनि ते धारियनि खे मढ़णु शुरू कयो वियो। नंढनि सूबनि ऐं ख़ासि करे सिंध जे माण्हुनि वन यूनिट ख़िलाफ़ दाहूं ऐं कूकूं कयूं, रड़ियूं ऐं वाका कया, पर कंहिं बि कुझु कीअं ॿुधो। सिंध दुनिया जे तख़्ते तां ख़तमु कई वई। माना वन यूनिट खां पोइ हिकिड़ो ओभर पाकिस्तान, ॿियो ओलह पाकिस्तान थी वियो। बाक़ी हिते जेके वतन, तारीख़ी वतन हुया, तारीख़ी क़ौमूं, उन्हनि जे वजूद ते मंधियड़ो ॾिनो वियो। माना सिंध दुनिया जे तख़्ते तां ख़तमु कई वई। सिंध जो जेको उन वक़्तु वज़ीर आला पीरज़ादो अब्दुल सत्तार हुयो, उन वन यूनिट जे बिल जी सख़्तु मुखालफ़त कई। उनखे सिंध मथां ज़ुल्म ऐं ॾाढ तसवर हुन तसवर कयो। मरकज़ी सरकार ख़ुदि आइन साज़ असेंबली ख़तमु करे वज़ीर आला जी असेंबली में अक्सरियत हूंदे बि हिन जी हुकूमत ऐं वज़ारत खे ज़ोरीअ ख़तमु करे छॾियो। छाजे करे हू वन यूनिट जो मुखालिफ़ हुयो पीरज़ादो सत्तार। वन यूनिट जेको जे मुखालिफ़ जेको स्पीकर हुयो मीर ग़ुलाम अली टारपर, उनखे गिरफ़्तार करे थरपारका जे शहर मिठीअ में बांदी बणाए वियो। वरी पीरज़ादे अब्दुल सत्तार जी जाइ ते सिंध जे हिकु जागीरदार मौक़े परस्त महमद अयूब खोड़े खे वज़ीर आला बणाए वन यूनिट जो बिल 11 डिसंबर 1954 ते ज़बरदस्ती मंज़ूर करायो। वन यूनिट जे ख़िलाफ़ सॼे मुल्क अंदरि तहरीक शुरू थी। सिंध सरहद में बलूचिस्तान जे इलाइक़नि में जुलूस निकिता, मज़मतूं थियूं, एक्शन कमेटियूं ठहियूं। सिंध में ख़ासि करे जेको आहे सा वन यूनिट ख़िलाफ़ वॾी तहरीक थी। उन वक़्तु वज़ीर आला अयूब खोड़ो वन यूनिट जे मुखालिफ़नि खे सख़्तीअ सां दॿाए ऐं चिबाटे रहियो हो। पुलिस जो तशद्दुद, गुंडनि हथां हमला ऐं ईज़ा रसानी, क़ैद बंद जूं तकलीफ़ूं चङनि भलनि खे मथे ते हथ ॾियारे छॾिया। को बि बिड़क ॿाहिरि कढण लाइ तयारु न हो। उन वक़्तु साईं GM सैयद, काज़ी फैज़ महमद, शेख अब्दुल मजीद सिंधी, कामरेड हैदर बख्श जतोई वन यूनिट ख़िलाफ़ तहरीक हलाइणु शुरू कई। वन यूनिट जी ख़िलाफ़ तहरीक जी हिननि माण्हुनि अॻुवाणी कई। साईं GM सैयद,
हैदर बख्श जतोई, शेख अब्दुल मजीद सिद्दी, काज़ी फैज़ महमद, इन्हनि माण्हुनि वञण ख़िलाफ़ तहरीक शुरू कई। सॼी सिंध में वञण ख़िलाफ़ जलसा मुनक़द कया विया, गॾिजाणियूं कयूं वयूं, जंहिं ते वञण जी हामी सरकार साईं जीएम सद खे पंहिंजे बगुले तां गिरफ़्तार करे वरितो। उन खां पोइ काज़ी फैज़ महमद ऐं ॿिया अॻुवान तहरीक खे जारी रखंदे आया। पहिरियों जलसो उन्हनि कराची में कयो। उन बैदि ठटे, कोटड़ी, हैदराबाद, नवाबशाह, दादू, कब्बर, रतेदेरे, लाड़काने ऐं ॿियनि इलाइक़नि में जलसा कया, जंहिंमें हज़ारे माण्हू शरीक थिया, जिन जो जोश ऐं जज़्बो, हिमत ऐं विलवलो ॾिसी हुकूमत जा वार कांडारजी विया। हाणे इन करे अयूब खुड़ो जेको हुननि जो एजेंट हुयो वञण बचाइण लाइ, वञण वारे ने कहरी कोट खे थंभा ऐं थूणियूं ॾियण लाइ आंदो वियो हो, उन वॾे पैमाने ते अॻुवाननि जूं गिरफ़्तारियूं कयूं। हुन लाड़काने जे कलेक्टर खे, अनवर आदिल कलेक्टर, उनखे हुकुम कयो त काज़ी फैज़ महमद तव्हांजे इलाइक़े में आयो आहे, उहो हिते जलसा पियो करे, उनखे गिरफ़्तार कयो वञे। कलेक्टर उतां जे राति जो 11 बजे पब्लिक सेफ्टी एक्ट तहत काज़ी फैज़ महमद खे गिरफ़्तार कयो। हाणे काज़ी साहब खे गिरफ़्तार करे सेंट्रल जेल सखरांदो वियो। इन दौरान सेनेट जे मेंबरनि जी चूंड थी त काज़ी फैज़ महमद जेल में हूंदे बि हुनजो मेंबर थी वियो, चूंडजी। काज़ी फैज़ महमद खे हाई कोर्ट जे हुकुम ते आज़ादु कयो वियो। हाणे वञण ख़िलाफ़ सिंध ॿियनि सूबनि खां वधीक जदोजहद कई। सिंध जा वतन दोस्त अॻुवान सरगर्म रहिया। 29 ऐं 30 अक्टूबर 1955 ते कामरेड हैदर बख्श जतोई, साईं जीएम सैयद ऐं काज़ी फैज़ महमद जे गॾियल कोशिशुनि सां सिंध एंटी वञण फ्रंट ठाहियो वियो। हिन फ्रंट जो सेक्रेटरी कामरेड हैदर बख्श जतोई खे मुक़ररु कयो ऐं काज़ी साहब ऐं ॿिया हुन जा जेके सरगर्म कारकुन थी कमु करण लॻा। हाणे जॾहिं सिंध में वञण ख़िलाफ़ ऐं ॿियनि सूबनि में वञण ख़िलाफ़ तहरीक शदीद थी ऐं होॾां वरी बंगाल में, ओभर पाकिस्तान में हुकूमत ख़िलाफ़ तमामु वॾे पैमाने ते तहरीक शुरू थी, त उन खां मजबूर थी जनरल यहिया ख़ान वञण ख़तमु करण जो ऐलान कयो। हाणे हिन पस मंज़र में पोइ अॻिते हली छा थो थिए, पाण हिन ते ईंदड़ वीडियोज़ में ॻाल्हि ॿोल कंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदा।